अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं अब्दुल मनान अब्बासी आवाज़ पंहिंजो मामा लालू। दोस्तों, ही ईद उल अज़हा आहे ऐं ईद उल अज़हा जे मौक़े ते तव्हां सभिनी सजणनि खे, सिंध वारनि खे, पंहिंजे मुल्क प्यारे पाकिस्तान जे सभिनी मुस्लमान भाउरनि खे, या ईअं खणी चवां त दुनिया जे सभिनी आलम इस्लाम जे सभिनी मुस्लमान भाउरनि खे दिलि जे गहराइनि सां ईद उल अज़हा जो मुबारक। हाणे क़ुर्बानी हर माण्हू खे जेतिरो थी पुॼे थो उहो करे थो। ऐं ग़रीब गुरबो जेको मिसकीन आहे, जेको बेहाल आहे, लाचार आहे, हिन महांगाई ऐं बेरोज़गारी जे दौर में जिथे माण्हू परेशान आहे, उते हुनजे लाइ ईद जी उज़हा वारो जेको आहे सिलसिलो उहो हुन लाइ ॾुखियो थी वञे थो। असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त बजाए जो असीं ईद जे दिहाड़े ते पाण भला भला कपिड़ा पाए गिटियुनि में घुमूं, दोस्तनि सां मिलूं, यारनि जी जॻहियुनि ते उताकुनि ते कचहरियूं, पंहिंजे घरनि दरनि ते कचहरियूं कयूं, पर बहितर इहो न थींदो त उहो जेको ग़रीब, उहे मिसकीन जेके माण्हू आहिनि, पीरी प्यारा जेके माण्हू आहिनि, उन्हनि माण्हुनि जे लाइ कुझु करणु खपे। जेके ग़रीब आहिनि उन्हनि जे लाइ कुझु करणु खपे। उन्हनि जे घरनि दरनि ते वञी उन्हनि खे ईद जो मुबारक हुजनि। उन्हनि जे घरनि दरनि ते वञी करे जिथे पाण भला कपिड़ा पायूं था, असां उहे साॻा ई कपिड़ा उन्हनि ग़रीब मिसकीन जे ॿारनि औलादनि खे ॾियूं। ऐं जिथे असीं बहितर खां बहितर खाई सघूं था, उहो बहितर तरीक़ो आहे त क़ुर्बानी जो तरीक़ो बि इहो आहे त पाण खां मिसकिन पंहिंजे मिटनि में, माइटनि में, रिश्तेदारनि में, पाड़े वारनि में, ऐं उन खां अलावा जेकॾहिं अॻिते हली ॾिसूं था त भई ॿिया किथे आस पास में ग़रीब रहनि था त क़ुर्बानी उन्हनि जो हक़ु आहे, उन्हनि खे ॾियणु खपे। अहिड़े क़िस्म जूं सचूं ऐं खरियूं ॻाल्हियूं खणी मां तव्हांजे साम्हूं हाज़िर थियो आहियां। छा जे करे जो हिन ईद जे मौक़े ते मां पंहिंजे यूट्यूब जे चैनल ते जेको अब्दुल मनान अब्बासी मामा लालू टीवी ऑफिशियल जे नाले सां आहे, मामा लालू टीवी ऑफिशियल जे नाले सां यूट्यूब चैनल, उन ते कुझु फनी शयूं इन करे न ॾेई सघियासीं। जो मुंहिंजो पंहिंजो ड्रामो जेको हले पियो थो, कैडियन जे लाइ ड्रामो आहे, जमी फाथा आहियूं, उन सिलसिले में ॾाढा मसरूफ़ हुआसीं। मां वरी सोचियो त ईद जो ॾींहुं आहे, बहितरीनु पैगामात, इस्लाही शयूं जेकॾहिं खणी तव्हांजे साम्हूं ईंदुसि त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदियूं। हाणे उन्हनि में खोड़सातियूं शयूं जेके तव्हांजे साम्हूं पेश करियां थो। माकोड़ीअ खे सुर्खी हणणु, हाथीअ खे गोॾे ते विहारणु, माकोड़ीअ खे सुर्खी हणणु, हाथीअ खे गोॾे ते विहारणु, मच्छर खे कपिड़ा पाराइणु ऐं चमचे खे गैरत ॾियारणु ॾाढो मुश्किल कमु आहे। मूं छा चयो त माकोड़ीअ खे सुर्खी हणणु, हाथीअ खे गोॾे ते विहारणु, मच्छर खे कपिड़ा पाराइणु ऐं चमचे खे गैरत ॾियारणु ॾाढो मुश्किल कमु आहे। कूड़े माण्हू जो वॾो आवाज़ु सचे माण्हू खे ख़ामोश कराईंदो आहे। कूड़े माण्हू जो वॾो आवाज़ु सचे माण्हू खे ख़ामोश कराईंदो आहे, पर सचे माण्हूअ जो सब्र कूड़े माण्हू जा बुनियाद उखेड़े छॾींदो आहे। जेको औलाद पंहिंजे पीउ जो क़दुरु कंदो आहे उहो कॾहिं ग़रीब कोन थींदो आहे, ऐं जेको औलाद पंहिंजे माउ जो क़दुरु कंदो आहे उहो कॾहिं बदनसीब न थींदो आहे। ॾेॾर केतिरा बि टपा ॾिए पर वण ते चढ़ी कोन सघंदो, भाड़ियो केतिरा बि वेस पाए उहो मुड़ुसु माण्हू थी न सघंदो। मुड़ुसु माण्हू खे ॾुखे वक़्तु पीआरियल पाणी बि यादि ज़रूरु हूंदो आहे, पर बेग़ैरत मुनाफ़िक़ ऐं मतिलब परस्त माण्हू ॾिनल रत बि विसरी वेंदो आहे। मुड़ुसु माण्हू खे ॾुखे वक़्तु पीआरियल पाणी बि यादि ज़रूरु ईंदो आहे, पर बेग़ैरत मुनाफ़िक़ ऐं मतिलब परस्त माण्हूअ खे ॾिनल रत बि विसरी वेंदो आहे। जिते नंढनि जूं ज़बानूं वॾियूं थी वञनि, जिते नंढनि जूं ज़बानूं वॾियूं थी वञनि, उते वॾनि जा रुतबा ख़तमु थी वेंदा आहिनि। चमचो स्टील जो हुजे या सोन जो हुजे, इहा ॻाल्हि ॿुधण वारी आहे त चमचो स्टील जो हुजे या सोन जो हुजे, उनखे वात में विझण सां थुक ज़रूरु लॻंदी आहे। चमचो स्टील जो हुजे या सोन जो हुजे, उनखे वात में विझण सां थुक ज़रूरु लॻंदी आहे, छो जो चमचा हमेशह थुकुनि में हूंदा आहिनि। वॾड़ा चवंदा हुआ त उहो बि वक़्तु ईंदो जो कलर ऐं कंगर जो वॾो मान हूंदो ऐं इज़त वारा माण्हू पंहिंजा पटका बचाइण जा पूरा हूंदा। जेको माण्हू कंहिं ग़रीब खे ॾिसी शिकिल फेराए छॾे ऐं अमीर खे ॾिसी वाछूं कननि सां वञी लॻाए त पक सम्झो त उनजे नस्ल में फ़र्क़ु आहे। सचा ऐं खरा माण्हू अकेला हूंदा आहिनि, मुनाफ़िक़नि खे ऐं कूड़नि माण्हुनि जे पोयां टोला हूंदा आहिनि। छा चयुमि त सचा ऐं खरा माण्हू अकेला हूंदा आहिनि, मुनाफ़िक़नि ऐं कूड़नि माण्हुनि जे पोयां टोला हूंदा आहिनि। ख़ानदानी माण्हू नुक़सानु बर्दाश्त करे बि वफ़ा कंदो, पर बेनसलो हमेशह ज़ाती फ़ाइदो हासिलु करे वरी गिला कंदो आहे। छा चयुमि त ख़ानदानी माण्हू नुक़सानु बर्दाश्त करे बि वफ़ा कंदो आहे, पर बेनसलो हमेशह ज़ाती फ़ाइदो हासिलु करे वरी गिला कंदो आहे। अबू चवंदो त हराम जो पैसो जेकर कंहिं कंजर वटि अची वेंदो आहे न, त उहो पाण खे हिन समाज में मोतबर माण्हू सम्झंदो आहे। कॾहिं बि हिकु पासे जी ॿुधल ॻाल्हि ते जल्दी यकीन न करणु घुरिजे, छो त काफ़ी अहिड़ा शैतान माण्हू हूंदा आहिनि जेके अव्हां जा अज़ीम रिश्ता ख़राबु करण जी कोशिशि में रुधल हूंदा आहिनि। इन करे कोशिशि करियो त कॾहिं बि हिकिड़े पासे जी ॻाल्हि न ॿुधो, ॻाल्हि ॿिन्ही तरफ़नि जी ॿुधो।
कंहिं बि माण्हूअ जी कामयाबीअ ते ॿिनि माण्हुनि खे तकलीफ़ थींदी आहे, हिकिड़ो मुखालिफ़ माइट ऐं ॿियो मुनाफ़िक दोस्त। कुतो हिकिड़ी मानीअ जे टुकर ते सॼी उमिरि वफ़ादार थी गुज़ारींदो आहे। कुतो हिकिड़ी मानीअ जे टुकर ते सॼी उमिरि वफ़ादार थी गुज़ारींदो आहे, पर अॼु जे बेज़मीअ माण्हूअ खे लख इज़तूं ॾियो पर तव्हां सां सचो न थींदो। ॾहां जो कोल आहे त ठग, मुनाफ़िक ऐं कूड़ा माण्हू कॾहिं लॼी न थींदा आहिनि, ऐं बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त ठग, मुनाफ़िक ऐं कूड़ो माण्हू कॾहिं बि लॼी न थींदो आहे, छाकाणि त उहो बेहयाई जे आख़िरी ॾाके ते पहुतल हूंदो आहे। पुट जी परख शादीअ खां पोइ पवंदी आहे, धीउ जी परख जवानीअ खां पोइ पवंदी आहे, मुड़ुस जी परख ज़ाल जी बीमारी हुजण जे वक़्तु पवंदी आहे, ऐं ज़ाल जी परख मुड़ुस जे ग़ुर्बत जे वक़्त में पवंदी आहे, दोस्त जी परख हमेशह मुसीबत जे वक़्तु पवंदी आहे, भाउ जी परख झेड़े जे वक़्तु पवंदी आहे, ऐं औलाद जी परख तॾहिं पवंदी आहे जॾहिं अबूअ मां पोढ़ा थी वेंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो, हीउ कड़ो सच आहे जेको असां ऐं तव्हांखे हिन समाज में बर्दाश्त इन करे करिणो पवंदो त जेकर असीं इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झंदासीं त शायदि हिन समाज जा असीं सुधरियल माण्हू सॾंदासीं। वॾी महिरबानी, तो ॿीहर तव्हां सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं।